जी ते ब्रेकिंग न्यूज़ अवां खे ॾींदासीं। सिंध जे सकाफ़त खाते जे वज़ीर सरदार शाह पारां 4 डिसंबर सकाफ़त ॾिहाड़ो भरपूर नमूने मल्हाइण जो ऐलान कयो वियो आहे। अहम ख़बर आहे। नाज़रीन, अवां खे आगाह कंदासीं। सिंध जे सकाफ़त खाते जे वज़ीर सरदार शाह पारां 4 डिसंबर सकाफ़त ॾिहाड़ो भरपूर नमूने मल्हाइण जो ऐलान कयो वियो आहे। पाकिस्तान जे वॾनि शहरनि समेत दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद कया वेंदा। सरदार शाह जो चवणु आहे त सदियुनि पुराणी सकाफ़त मुंहिंजे दड़े जी सकाफ़त खे उजागर करण लाइ पिण प्रोग्राम रथियल आहे। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ खां अवां खे आगाह कंदासीं। सिंध जे सकाफ़त खाते जे वज़ीर सरदार शाह पारां 4 डिसंबर सकाफ़त ॾिहाड़ो भरपूर नमूने मल्हाइण जो ऐलान कयो वियो आहे। पाकिस्तान जे वॾनि शहरनि समेत दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद कया वेंदा। सरदार शाह जो चवणु आहे त सदियुनि पुराणी सकाफ़त मुंहिंजे दड़े जी सकाफ़त खे उजागर करण लाइ पिण प्रोग्राम रथियल आहिनि। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। लाइन ते मौजूदु आहे धरती न्यूज़ जो रिपोर्टर जहांगीर सेडो। जी जहांगीर, छा तफ़सील आहिनि अवां वटि? वज़ीर सियाहत ऐं सकाफ़त सैयद सरदार शाह चयो आहे त हैदराबाद सिंध जो सकाफ़ती ऐं सियाहती मर्कज़ आहे। हिते वॾी तादाद में सकाफ़ती ऐं अदबी सरगर्मियूं जेके आहिनि से मुनक़िद थींदियूं रहियूं आहिनि ऐं अॼु शाइर जुमन दरपदर ऐं मिठू महेरीअ खे भेटा पेश करण जे लाइ सिंध म्यूज़ियम हैदराबाद में मुनक़िद कयल तक़रीब में सिंध जे सकाफ़त खाते वारे वज़ीर सैयद सरदार शाह शिरकत कई आहे। इन तक़रीब जे मौक़े ते चयो त जुमन दरबदर ऐं मिठू महेरी पंहिंजे फ़न जी तरवेज लाइ पंहिंजूं ज़िंदगियूं वक़्फ़ कयूं आहिनि। अहिड़े क़िस्म जी सकाफ़ती तक़रीबुनि सां इंतिहा पसंदी दहशतगर्दी जी सोच खे घटि करण लाइ मामनत मिले थी। हिन वधीक चयो त हैदराबाद सिंध जो सकाफ़ती हब आहे। कोविड-19 ऐं बरसातुनि ऐं ॿोॾ जे करे सकाफ़ती सरगर्मियुनि में वक़्फ़ो अची वियो आहे, पर हाणे सकाफ़ती सरगर्मियूं ॿीहर शुरू कयूं पियूं वञनि, जॾहिं त केतिरियूं ई सकाफ़ती सरगर्मियूं मुस्तक़बिल में कराची, हैदराबाद ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पिण मुनक़िद कई वेंदी। हिन जो वधीक चवणु हो त मुंहिंजे दड़ो जी तहज़ीब पूरी दुनिया में उजागर करण लाइ 100 साला सकाफ़ती जश्न जो प्रोग्राम पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ वॾनि शहरनि समेत दुनिया जे मुल्कनि में पिण मुनक़िद कयो वेंदो। हिकु सवाल जो जवाबु ॾींदे सरदार शाह चयो त हिकु फ़र्द लॉन्ग मार्च न पर रॉन्ग मार्च शुरू कयो आहे। इन शख़्स पंहिंजे 3.5 सालनि जे दौर में पाकिस्तान में ॾफेर फैलायो आहे। रुगो पाकिस्तान खे तमामु घणो पोइते धिके छॾियो आहे, जंहिंजो अज़ालो 2 ॾहाकनि ताईं बि मुश्किल आहे। हिन चयो त इमरान ख़ान अहिड़े शख़्स खे पंहिंजो घरू वज़ीर कयो जंहिं लाइ हू चवंदो हो त इन शख़्स खे मां पंहिंजो पटेवालो बि न रखंदसि। उस्मान बुज़दार ते बि सवाल उथारे रहिया आहिनि माण्हू त इमरान ख़ान ॿुधाए त उस्मान बुज़दार खे कहिड़ी मेरिट ते वज़ीर आला रखियो वियो। हिन चयो त इमरान ख़ान अॻु चयो पिए त जहांगीर, अवां जी वॾी महिरबानी तफ़सील ॾियण लाइ।